तू महीने में हिकड़ो चाहे जो कोप दे 10 महीना हर महीने हिकड़ो चाहे जो कोप हे दाढ़ीअ ते हथा मां दुनिया जो सब का वडे में वडो इज्तिमा तो के करे ॾेखारे तो तुंहिंजे चाहे जे कोप ते अज तहां के हिकड़ी खुशखबरी ॾियां तमाम फैसलो कयो मुझे जमात फैसलो कयो मुझे इन नहदेदारन कारकुनन फैसलो कयो तसा सिंध जे अमन जे लाए बलोचिस्तान खैबर पख्तूनख्वा जे अमन जे लाए असा इराक चचीनिया बोस्निया सोमालिया फलस्तीन जे अमन जे लाए अफगानिस्तान जे अमन जे लाए आलम इस्लाम पूरी दुनिया में अमन जे लाए सिंध जे तारीख जो न पाकिस्तान जे तारीख जो न दुनिया जे तारीख जो हज का भी वडो अमन जे लाए इज्तिमा मार्च 2027 सखर में कंदासे जंहिंमें 50 लख सिंधी गठी करे सिंध जे अमन जे लाए दुनिया जे अमन जे लाए मुतालबो कंदा घणा 50,000 50,000 50 लख सिंधी गड कंदासे ज़रदारी के भी खबर पईजी वेंदी त सिंधी पुटन सां गड हैं या खालिद महमूद जे पुट सां गड हैं खबर पईजी वेंदी सिंध कैसा गडा नौजवान कैसा गडा अब तहां के खुशखबरी दिया बुधायाव पक्कन गांगरन में तहां के दावत अज थो दिया रमजान जे पहरे हफ्ते में मां मदीने पाक हुम बे हफ्ते में मां मक्के पाक हुम मौलाना फजलुर रहमान साहब दा गड तहां के दावत महीने का पो थो दिया काबे जे हिकड़े इमाम के न बिन के न गड ट्रिन इमामन के अमने आलम इज्तिमा सखर जी मां दावत दई आयो हो ऐ तहां के मुबारक हुजे ट्रिन ही काबे जे इमामन दावत कबूल कया त सामने आलम में शरीक थींदा से मुझे कोशिश हुंदी तइन आमने आलम में एक नमाज काबे जे इमाम जे पोया पढ़ाऊं मुझी कोशिश हुंदी तहां दुआ कयो त हालात बेहतर रहन एक नमाज मस्जिद नबवी जे इमाम जे पोया पढ़ाऊं ऐ मुझी कोशिश हुंदी तहां दुआ कयो अल्लाह मुके कामयाब करे हिकड़ी नमाज किबले अव्वल बैतुल मुक़द्दस जे इमाम जे पोया पढ़ाऊं मां उनके भी दावत दींदुम उनके भी घुराईंदास तहां के भी दावत कबूल आ सजो साल मेहनत करनी आ कंदऊ पान संगत मानू वठी इंदऊ अज का 12 महीना गाड़ियों बुक कराइण जे लाए झर जंग गोठ वस्ती वाण मार्केट मस्जिद यारन दोस्तन के दावत दींदऊ अमन जे लाए वाइदो केड़ा केड़ा सजो साल मेहनत कंदा हथ खणो मारे सा वेओ वेओ उथो न वेओ हेठ वेओ हथ खणो रगो तां के छा थियो आ दिल तो चदी तुझे मोबाइल खसे फिटी क्या मैं बाहर रोड अब केड़ा केड़ा तैयारी कंदा पक्को वायदो मुड़साणो वायदो केड़ा केड़ा हथ खड़ो मारी सा इज्तिमा घणन ॾींहंनि जो घणन ॾींहंनि जो 3 ॾींहं तव्हां मूंसां गॾु रहंदव यारनि दोस्तनि मिटनि माइटनि के भी वठी ईंदव उहे भी रहंदा 3 ॾींहंनि जे इज्तिमा में अमेरिका का अफ्रीका ताईं पूरी दुनिया में मेहमान ईंदा हिकड़े मुल्क मां न 2 मां न 3 मां न पूरे दुनिया में मेहमान ईंदा मुसलमान लीडर ईंदा तहां उन्हनि जी ज़ियारत भी कंदव उन्हनि जा बयानात भी ॿुधंदव इंशाअल्लाह ऐं उन इज्तिमा ते ख़र्च 60,000 न 60 लख न हिकड़ो असां तखमीनो कयो आ 3 ॾींहंनि जे इज्तिमा ते 50 लख जे इज्तिमा ते हज का वॾे इज्तिमा ते असां ख़र्च कयो आ 60 करोड़ जे लगभग ख़र्च तो अचे 60 करोड़ बजट वजी विया न मुल्ला असां वटि साइकिल कोने तो वरी 60 करोड़ हाणे अब ये 60 करोड़ ज़रदारी को वठा या तहां ॾींदव ॻाल्हायो ज़रदारी को वठा या तहां ॾींदव अथव ई कोन त काॾो ॾींदव तहां वटि त 60 लख कोन 60,000 कोन मांखे काॾो ॾींदव ॿुधो हेॾे हेॾे तवज्जो सां ॿुधो मां घणनि सालनि खां हिते स्टेज ते थो अचां हेॾे तवज्जो मां ॾे कयो यार हवा थी हले ख़ैर आहे हेॾे मांखे ॾिसो तव्हां बि लकीर जा फ़क़ीर आहियो हेॾे मांखे ॾिसो घणा साल थिया 13 साल मां हिन स्टेज ते थो अचां 13 सालनि में कॾहिं चंदो कयो आहे
कॾहिं ऐलान कयो तव्हां मूंखे किथे ऐलान कंदे ॿुधो ऐं ॾिठो आहे न कयो आहे न वरी आईंदा कंदुसि पहिरियों दफ़ो तव्हां को चंदो खपे घणो खपे 60 करोड़ न 60 लख न 60,000 न 6,000 न 1,000 न घणो खपे मां तो ॿुधायांव घणो खपे पक्कनि गांगरनि खे छॾियो कंडियारे जे भले होटल ते दूध पती चांहि घणे मिलंदी आहे ॻाल्हायो जवाब ॾियो चांहि न पीअंदा आहियो छा घणे मिलंदी आहे चांहि रोज़ घणा कोप पीअंदो आहे सच ॻाल्हायो कूड़ न ॻाल्हायो रोज़ घणा पीअंदो आहे 3 कोप रोज़ ॿध त महीने जा घणा थिया 90 कोप 9,000 तूं महीने में चांहि ते उॾाईंदो आहे साहब मांखे 9,000 भी न खपनि 900 भी न खपनि महीने में तुंहिंजे तरफ़ां हिकिड़ो चांहि जो कोप खपे तूं महीने में हिकिड़ो चांहि जो कोप ॾे 10 महीना हर महीने हिकिड़ो चांहि जो कोप हे ॾाड़ीअ ते हथ आहे मां दुनिया जो सभ खां वॾे में वॾो इज्तिमा तोखे करे ॾेखारींदुसि तुंहिंजी चांहि जे कोप ते सौदो सस्तो आहे या महांगो आहे महीने में रुगो चांहि जो कोप 100 रुपयो तुंहिंजो महीने में हफ़्ते में न रोज़ न तू चांहि रोज़ पीअंदो आहे 2 कोप 3 मांखे महीने में चांहि जो कोप तुंहिंजो खपे चांहि जो कोप पिणे जो खपे चांहि जो कोप तुंहिंजे अम्मा जो खपे चांहि जो कोप तुंहिंजे ज़ाल जो खपे पुट ऐं धीउ जो खपे सभिनी जे तरफ़ां महीने में हिकु चांहि जो कोप हाणे तुंहिंजी मर्ज़ी 100 महीने में करे 1000 गॾु करे साल जे आख़िर में त बि तुंहिंजी मर्ज़ी 500 करे 2 किस्तूं पंहिंजूं 2 किस्तूं पीउ जूं 2 किस्तूं माउ जूं 2 ज़ाल जूं 2 पुट जूं 2 धीउ जूं ॾे त बि तुंहिंजी मर्ज़ी गॾे करे 1000 ॾे त बि तुंहिंजी मर्ज़ी अॼु पहिरियों दफ़ो पकनि गांगरनि में चंदे जो ऐलान थो कयां हीअ रसीद ठाराई आहे रसीद खणी दोस्त तव्हां वटि अचनि था रसीद वठो 500 जी बि आहे 1000 जी बि आहे सभ जी कहाणी न आहे गॾु ॾियो या 1000 गॾु करे साल जा ॾियो या 5 महीननि जा 500 ॾियो वरी 500 5 महीननि खां पोइ ॾिजो दोस्त हेठि अचनि था महिरबानी कयो उन्हनि खे चंदो ॾियो 2 रज़ाकार झोली खणो पिंडाल में लहो ऐं 500 ऐं 1000 जेका इन आलमी इज्तिमा जे लाइ सिंध जे अमन जे लाइ दुनिया जे अमन जे लाइ तारीख़ जे वॾे इज्तिमा जे लाइ ॾियणु चाहिनि था उहे हिन झोलीअ में विझनि रज़ाकार अंदर वञनि 2 टोलियूं ठाहिनि रज़ाकार रसीदूं खणी वञो रसीद ॾींदा वञो पैसा वठंदा वञो तूं हल रज़ाकार रसीद ॿिया खयूं था अचनि तव्हां रज़ाकार रसीद खे छॾियो हलो तव्हां हलो घिरी हलो अंदर 2 रज़ाकार अंदर लहनि हिकिड़े पासे ॾो 2 ॿिए पासे ॾो सिर्फ़ रज़ाकार खां अलावा या उहिदेदार खां अलावा कंहिंखे बि चंदे करण जी इजाज़त न आहे अब खीसे में हथ हणो तव्हां चयो न त राशि साहब रत ॾींदासीं जान ॾींदासीं हाणे ख़बर पए त खटाण विझां तव्हांजे रत जी हाणे ख़बर पवंदी त कहिड़ा रत ॾींदा कहिड़ा जान ॾींदा कहिड़ा न ॾींदा अॼु आहे तव्हांजो इम्तिहान हा ओ ईअं बकरियूं न खपायो 100 रुपए ते बकरी खपाईंदो थोरो माते था कयो मांखे 100 रुपयो खपे बकरी न खपे तुआरी महीने जो 100 साल जो 1000 सौदो सस्तो हिम्मत कयो बाबा हाँ 100 जी कहानी ना है 500 1000 सब ते कहानी न हलन गड करे रख खीसे में रोज गड जाए महीने का पोइ जाए 5 महीननि का पोइ जाए साल को पोइ जाए खपन या 500 या 1000 बाबा ये जगह बीठा आयो ता वियो ये जगह बीठल वियो अदा दादा ओ दादा अब्दुल रहीम स्टेज वारन का भी वट सभिनी को 1000 रुमाल खोल स्टेज वारा भी सब ॾियो 1000 स्टेज से बीठल भी सब 1000 ॾियो शाबाश अदा कट बोली अब्दुल रहमान 1000 रुपयो स्टेज वारा भी सब 1000 रुपयो ॾियो हिम्मत क्यों बाबा 500 1000 आलमी इज्तिमा जे लाइ मां पहिरियों दफ़ो तव्हां को चंदो तो कयां मां कॾहिं तव्हां खां चंदो न घुरियो तव्हां चयो आहे न त राशिद साहब तोखे रत ॾींदासीं रत न खपे होॾे ॾे ॾाॾे खे हिम्मत कयो अब गड़बड़ न कयो अञा मुंहिंजी तकीर हलंदी कलाक खन वियो हेठि अदा रसीद ते नाला न लिख मौली साहब ओ मौली साहब रसीद ते नालो न लिख ईअं ॾींदो वञनि कटे करे बग़ैर नाले जे पंहिंजो नालो पाण लिखंदा पंहिंजो नालो पाण लिखा 1000 वठेनि रसीद ॾेनि 1000 वठेनि रसीद ॾेनि शाबाश
साहब पे तकीर तो पूरी क्या चंदो वट साहब इनको साहब इन भी बिन को वठण जाने ता साहब भी दियो न ता सदाई वठी वठी थकजी पे आयो को चुरंदो पुरंदो न छड़ियो तो सरकारी ऑफिसर जो पैसा न वरता हो ता साहब हिम्मत कयो बाबा हिम्मत कयो ये झोलियो हेरे खणी जो वापस जेका फारिग थी विया सब दोस्त हिम्मत कयो माके ता जो चंदो खपे पहिरों दफ़ो मां ऐलान कयो आहे पोयां जेका नौजवान ईद जी ख़र्ची गॾु कई अथव हिम्मत कयो हा इहे इन्हनि वञ इन्हनि ओ हिते बि रज़ाकार इन्हनि खां वठी इहे जेका टे ॼणा खिलंदा तुंहिंजे पोयों 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 भॼी वियो अॻिते हिम्मत कयो इंशाअल्लाह अल्लाह कंदो त असां जो मेहनतूं रंग लाईंदियूं ऐं अल्लाह कंदो त असां तहां ऐं असां गॾिजी करे हणी हंधु कंदासीं ऐं सभा जहिड़ी सिंध खे बागुनि जे बातनि मां आज़ाद कराईंदासीं ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा अलैना इल्लल बला।